अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं। वरी अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं। वरी अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं। दिसां थो दर अव्हां जे ते सलातों पे पढ़ियमि साईं। दिसां थो दर अव्हां जे ते सलातों पे पढ़ियमि साईं। वरी अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं। अव्हां जे दर ते हुई दिलबर अव्हां जे आशिकन जी रशे। अव्हां जे दर ते हुई दिलबर अव्हां जे आशिकन जी रशे। उन्हनि सां गॾु अव्हां आॾो अची हाज़िर थियुमि साईं। उन्हनि सां गॾु अव्हां आॾो अची हाज़िर थियुमि साईं। वरी अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं। सलामी सिक भरी ॾेई दुरूदन जा ॾिनमि तोहफ़ा। सलामी सिक भरी ॾेई दुरूदन जा ॾिनमि तोहफ़ा। अबू बकरो उमर जी बि सलामी मां भरियमि साईं। अबू बकरो उमर जी बि सलामी मां भरियमि साईं। वरी अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं। चवां थो शाइरीअ में हीअं मोहब्बत मंझि आया हो। चवां थो शाइरीअ में हीअं मोहब्बत मंझि आया हो। अव्हां जे दर अव्हां जे दर अव्हां जे दर अर्ज़ अदबन शफात जो कयुमि साईं। अव्हां दर अर्ज़ अदबन सां शफात जो कयुमि साईं। वरी अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं। मिठा आवाज़ थोरे सां अव्हां आॾो पढ़ियुमि कलमो। मिठा आवाज़ थोरे सां अव्हां आॾो पढ़ियुमि कलमो। अव्हां ते थो पढ़ा कलमो पढ़ी कलमो चयुमि साईं। वरी अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं। मिठा हुई निंड घंटन जी अव्हां आॾो हुयुमि बीठल। मिठा हुई निंड घंटन जी अव्हां आॾो हुयुमि बीठल। जॾहिं जाॻियुमि त घर में हुमि पोइ ॾाढो मारुनुमि साईं। जॾहिं जाॻियुमि त घर में हुमि पोइ ॾाढो मारुनुमि साईं। वरी अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं। शहज़ादो हकीकत में अव्हां ॾे थो अचणु चाहे। शहज़ादो हकीकत में अव्हां ॾे थो अचणु चाहे। दुआऊं थो घुरां रब खां दुआऊं थो घुरां रब खां घुराही थो करम साईं। वरी अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं। वरी अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं। दिसां थो दर अव्हां जे ते सलातों पे पढ़ियमि साईं। दिसां थो दर अव्हां जे ते सलातों पे पढ़ियमि साईं। वरी अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं। वरी अॼु रात ख्वाबन में मदीने खे ॾिठुमि साईं।